नाज़रीन मेरे को ख़ासि ब्यूरो टाइम आहे। अॼु वरी असीं तव्हां सां गॾु आहियूं। हुकूमत सिंध पारां थरपारकर जेको ज़िलो हो ॾुकारियल ॾे थर उन में वॾियूं कोशिशुनि सां जेके आर ओ प्लांट लॻाया, उन खां अलावा मिठी जी सिविल हॉस्पिटल हुजे, चाहे नंगर पारकर जी हुजे, चाहे सॼे ज़िले जूं जेके इस्पताल हुजनि, उन्हनि खां अलावा जेको PPHI सेंटर उहे बि खोलिया आहिनि। उते जे माण्हुनि जी सिहत जूं सहूलियतूं त ॾिनियूं आहिनि। रोड रस्तनि सां गॾु ॿिया बि अञा ताईं त खोड़ सारा मसइला त आहिनि, मगर हुकूमत सिंध जी सॼी कोशिशि जेका आहे थरपारकर ज़िले जे ऐं उते जे जेके मारू माण्हू आहिनि उन्हनि ते आहे। उन्हनि माण्हुनि जो जीअं बरसाति अचे थी त हुननि जो गुज़र सफ़र जेको चौपाए माल ते आहे। अहिड़े ई हवाले सां जेको आहे थरपारकर खां अलावा हींअर जेको अछड़ो थर आहे, अछड़े थर जी अहिड़ी सूरत हाल आहे। जेको अछड़े थर जेको मिरपो ख़ासि ब्यूरो टाइम में असीं पंहिंजे नाज़रीन खे ॾसींदासीं त अछड़ो थर तालके खिपरे खां शुरू थींदई वञी तालको सांगड़ अचे थो, नारो तालको अचे थो, उन खां अलावा वञी खेरपुर ताईं जेको अछड़ो थर लॻे थो। अछड़े थर जेको आहे उहो बुनियादी सहूलियतनि खां वांझायल आहे। अछड़े थर जा जेके उतां हमेशह जेका फंक्शनल मुस्लिम लीग जा जेके आहिनि MPA या MNA चूंडिजनि था, मगर उहे एतिरे ताईं नज़र अंदाज़ थियनि। हुन इलाइक़नि जे अंदरि जेके माण्हू त रहनि था, मगर उन्हनि खे न पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न उते जेके रोड रस्ता आहिनि, न ई उते जे माण्हुनि खे का हेल्थ जी सहूलियत आहे। अगरि पीअण जे पाणी जा जेके खूह हुननि जेके लॻाया आहिनि त तक़रीबन 20-20 28 किलोमीटर परे आहिनि, उहे त पाणी जा खूह जेके सुकी विया आहिनि। अक्सर जेके माण्हू उतां जेके अछड़े थर ॾांहुं या ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वञनि था त पाणी जे उन्हनि लाइ सख़्तु परेशानी थिए थी। उन खां अलावा अछड़े थर में जेको आहे सिर्फ़ु वीरान ई वीरान लॻो पिया। सिर्फ़ु हिकु जमायत जो जेको आहे सियासी जमायत जो वॾो असरु आहे। इन करे फंक्शनल मुस्लिम लीग जा उते एतिरे ताईं त गुज़िरियल दफ़ा साईं सदरुद्दीन शाह राशिदी बि उतां खां क़ौमी असेंबली जी सीट ते जेको आहे कामयाबु थियो। जंहिंखां पोइ वरी उहा सीट ख़ाली करण खां पोइ शाज़िया अता मरी उन सीट ते कामयाबु थिया। मगर अछड़े थर जी सूरत हाल असीं तव्हांखे ॿुधायूं त सिर्फ़ु वारीअ जा ढिग लॻा पिया आहिनि। अछड़े थर रवासी जेके आहिनि उहे सख़्तु जेको आहे परेशान आहिनि। थर जे इलाइक़े में बाजरी थींदी आहे, जुअर थींदो आहे या बरसातूं ईंदियूं आहिनि त थर जा मारू माण्हू जेके ख़ुशि गुज़ारींदा आहिनि, उते जेको उन्हनि जा फ़सुलु थींदा आहिनि। मगर अछड़े थर जे रवासियुनि जो सिर्फ़ु गुज़र सफ़र चौपाए माल ते आहे। ऐं अहिड़ी सूरत हाल असीं तव्हांखे ॾिसूं त अछड़ो थर जेको आहे खिपरे तालके खां 60 किलोमीटर परे शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जंहिंजी मज़ार मिरपो ख़ासि ज़िले जे तालके सिंधड़ी जे गिरोड़ शरीफ़ में आहे, जिते हमेशह साओ सुमर लॻंदो आहे। शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जे जेको आहे उते जेको आस्थान हो, जेका जिते जंग लॻी हुई, उन ते असां जेको वियासीं, उते जे माण्हुनि सां असां ॻाल्हि ॿोल कई त उन हवाले सां उते जे रवासियुनि जो, उते जे इलाइक़े वासियुनि जी इहो चवणो हो हिते का बि सहूलियत कोन्हे। ऐं शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जो जिते शहीद थियो, अब्दुल रहीम गिरोड़ी जेको महादेव जे शहर में 1192 में शहीद थियो। साणसि गॾु 72 खां वधीक माण्हू जेके 72 खां वधीक जेके उन जंग लाइ माण्हू उते आयल हुआ, उन मंझां कुझु शहीद थिया। ऐं जंग जेका हुई आहे सामी दर्त गरसां जेको जादूगर शहर महादेव जे नाले सां उहो मशहूरु हो। जंग खां पोइ शहर में कुदरत तरफ़ां जेका सॼी बाहि लॻी वई ऐं उन खां पोइ इहो शहर जेको 6 मेलनि ते हो। हिन वक़्तु उन शहर जी सूरत हाल असांखे तव्हां ॿुधायूं त बिल्कुलु उहा खंडरात लॻी पई आहे। शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जी जेका उतां जिते शहादत हुई, उते हिकु मज़ार ठहियलु आहे। उते हिकु कंडी जेका आहे जंहिं हेठां शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी उते वेठो, जेको उन्हनि सां जेको आहे सामी सां जेका जंग वेड़ी सामी जेको उहो जादूगर नाले सॾायो वेंदो आहे। ऐं उन खां पोइ असीं तव्हांखे उते भर पासे जेका वॾा वॾा वारी जा दड़ा लॻल आहिनि ऐं उते को बि रस्ता न आहिनि। उते जेको अॻूणो जेको मशहूरु जेको धाड़ेलो रहीम हिंगोरे जे नाले सां जेको हूंदो, उन जो बि जेको आहे उहो आस्थान उते हूंदो। उते जे माना ईअं सम्झो त को बि सिर्फ़ु वारी या दड़ा या इहे ढिग ढेर लॻा पिया आहिनि। अचो त उते जे उन जे हवाले सां जेको उहो जेको आहे सामी वारो जेको शहर जेको हो उहो सॼो जेको आहे तबाह थी वियो, बाहि लॻी वई। उन खां अलावा हिन वक़्तु बि जेके आहिनि उते जेके पुराणा जेके गोदाम आहे, उतां 300 साल पुराणी अञा ताईं कणिक जा दाणा या शहर में पथर वग़ैरह आसार नज़र। उते जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त ही असल हक़ीक़त छा हुई, शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी ते कीअं आयो, सामी सां हिन जो मुक़ाबिलो कीअं थियो। हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे फ़क़ीर जान मोहम्मद हिंगोरो, जेको आहे खिपरे खां 70 किलोमीटर जेको अछड़ो थर लॻे थो, जिते शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जी जेका आहे जिते शहादत माणी हुई, उते मज़ार ठहियलु आहे ऐं उते हिकु कंडी बि पोखियल आहे जंहिं जे हेठां शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी शहीद थियो या वेठल हो। उते माण्हू खोड़ सारा त अचनि था ज़ियारत करण लाइ, मगर सहूलियत न हुअण जे करे अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। फ़क़ीर जान मोहम्मद साहिबु, असांखे तव्हां ॿुधाइजो शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जी मज़ार त गिरोड़ शरीफ़ में बि आहे ऐं हिते अछड़े थर में मज़ार बि आहे। शहीद जो असल वाक़ियो कीअं पेश आयो? हा, इन जी हक़ीक़त आहे त दरवेश हिते जेको सामी रहियो त माण्हू मुस्लमान फिरी विया
हिंदू कार में अची विया। पोइ फ़क़ीर दरवेश माण्हू मोमिन हो, उन जे करे त उतां हलियो गिरोड़ तां। पोइ बालका संदसि सुञाणसो आहे। बालका के चवनि था त 72 आहे, के चवनि था त 62 आहे। पोइ इहो रस्तो वठी शाहन वारी ज़ीनपुर उते आयो। हितां जेको निकितो सो 1.5 खां उत्तर हिकिड़ी कंडी आहे उते हो। उतां हलियो सो अची वियो हिन सामीअ जे शहर में। 3 ॾींहं थी विया शहर में आए खे। सामी अॻे 2.5 कण विझंदो देॻ में, उहा देॻ भरिजी रहंदी, सॼो शहर उन में खींदो हो, मानी उहा खींदा। फ़क़ीर जे आए खां पोइ उहा 2.5 कण रढ़िया ऐं हू वधियो न। ॿाहिरियां माण्हू जेके शहरगिरी हुई उनखे वॾी तकलीफ़ थी, बुख अची वई। पोइ हिकु हिंगोरो हो जेको सामीअ जो दरवाणो हो, वेठल अंदरि रहंदो हो, नौकर हो। उन ॾिठो त ॿाहिरि माण्हू बुख मरियो था वञनि, छा थी वियो, कहिड़ी शइ आई आहे जा इहो कमु बीह रहियो। शहर सामीअ वारो सॾींदा, सामीअ वारो मढ़ी। अॼु उन जाइ ते उहो भिड़ो पियो आहे, निम आहे, उहा जाइ जी भिड़ो ऐं निम आहे, ॿियो कुझु कोन्हे। पोइ जॾहिं हिते आयो दरवेश 3 ॾींहं, तॾहिं 3 ॾींहं बुख अची वई, फाको अची वियो। सामी बरबस्त वेठो जंहिंमहिल हिन जाइ ते अची वियो तॾहिं नज़ूमी आंदो वई त हीअ जाइ ते आउं रहां थो, हिन जाइ ते आउं कामयाब थो इहा या न इहा। नज़ूमी हुन चयो त फ़क़ीर हिकिड़ो ईंदो तोखे अची कढंदो, ऐं जे फ़क़ीर न आहे त तूं हिन जाइ जो कामयाब थई। तॾहिं मीरनि जी बादशाही हुई, मीर बिदार ख़ान जी। पोइ दरवेश जॾहिं गिरोड़ तां हलियो तॾहिं मीर ॾे ख़त लिखी मोकिलियो हुई त आउं वञा थो, हुन माण्हू मुस्लमान फेरे छॾिया आहिनि जंग जे लाइ, ऐं तव्हांखां जेका मत थी था मूंसां करे। ख़त तॾहिं माण्हुनि जे ज़रिए वेंदो। ख़त मीर बिजर वटि वियो। मीर बिजर पुठिते लिखी मोकिलियो त तूं सामीअ ॾे मोकिलियईं त तूं बि फ़क़ीर आहीं, हू बि फ़क़ीर आहे, पाण में खटी खाइजा, ऐं मुंहिंजी मत न आहे तोसां, न आहे सामीअ सां। उहो जो ख़त मीर जो अची पहुतो त सामीअ खे सहारो अची वियो। सामी जेको हिन जाइ ते फ़क़ीर खे मिलणु आयो, हिन जे उलह तरफ़ का खूह हुओ, उन जाइ ते हिन जा शर्तनामा हुआ। फ़क़ीर चयो त शर्तनि में जे तूं जे वधी त मूंखे वञिणो पवंदो, ऐं जे आउं वधीयुसि त तोखे वञिणो पवंदो। जान मोहम्मद, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जेको जंहिंजूं कहिड़ियूं अॻु कथियूं ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे यादि आहिनि? शहीद जूं उल्वतकार हो, ऐं नमाज़ जो नेक पाबंद हो, क़ुरान जो नेक बंद पाबंद हो, ऐं मुस्लमान नेक हो। पोइ जॾहिं शर्तनामा हिन खूह ते ठाहिया फ़क़ीर, किस्तो ऐं फ़क़ीर जो ऐं लोटो सामीअ जो गॾे वाड़ियऊं खूह में। फ़क़ीर चयो त जंहिंजो भरिजी निकिरी आयो उन खे जेको किरी पियो उनखे वहिणो पवंदो। छा भला असांखे तव्हां ॿुधाइजो त शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जी जेका जिते शहादत थी आहे उते जी मिरपुखास जे अंदरि शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जी जेका मज़ार आहे उते हर महीने में साए सूमर लॻंदो आहे। भला हिते बि को साए सूमर या को अहिड़ो ॾियारो लॻंदो आहे या न? हिन जाइ ते लॻंदो आहे, साओ सूमर हिते बि थींदो आहे। माण्हू आवाम कई ईंदी आहे हिन जाइ ते। ऐं ॿियो त असुल हीअ बहिरान मुल्क हो, हाणे त आमदानी हीअ हरकत जी थी वई आहे, मसीह ते आहे, घर बर आहिनि, माण्हू ॿाहिरियों रहे थो, इहे कम आहिनि। शहीद जे लाइ हिन जाइ ते शहादत थी। जेको सामी ख़त हुतां आयो, सामी काढ़ियो त फ़क़ीर सां माण्हू आहिनि 62 या 52, ऐं हिकु मारींदुसि ऐं ॿिया हेॾो शहर मुंहिंजो आहे। जॾहिं काढ़जी घोड़े सवार थी लथो तॾहिं फ़क़ीर जेको मारू थेबो हो उहो फ़क़ीर जो बालको हो। हुन चयो त साईं सामी काढ़ियो पियो अचे। चई त पंहिंजी बंदूक में छा आहे? बंदूक हिकिड़ी मुंहं जे भरपारी हुई। फ़क़ीर चयो त साईं हिकिड़ो कान आहे। फ़क़ीर गिरोड़ी साहिबु चयो त इन में ॿियो बि कान विझ। फ़क़ीर जे चवण सां हुन कान ॿियो बि विधो, लिज़ी अची हू सामी पियो।
सामीअ खे चित सही नज़दीक अची पियो आहे, चित शीनी जो विच झले ऐं मुठ ॾे। फ़क़ीर तरीअ ते बंदूक चाढ़े सामीअ शीनी विच झले ठकायो कराईंदो, हिकिड़ो कान लॻो सामीअ खे लड़की किरी पियो ऐं हिकिड़ो कान जेको उॾियो तो शहर में पियो, उन बाहि उथियारी जो सॼो शहर सड़ी ऐं तबाह थी वियो। केतिरी आबादी हिन शहर जी हुई जेको शहर सॼो ही जेको आहे तबाह थी वियो? आबादी घणी हुई, 6 माइलनि जो शहर हो विच में, 6 माइलनि जे विच में जेको मानी थींदा हुआ कुल सामीअ जी हुई। केतिरो अरसो पहिरीं हिन शहर तबाह थियो ऐं हुनखे केतिरो टाइम थियो हूंदो? इहो त घणो अरसो रही आहे, तक़रीबन अची 50-60 साल खां बि मथे थी वियो हूंदो हिन जाइ ते। छा आहे त शहर आयो ठहियो, हिन जाइ ते सिरूं हर शइ ठही ऐं हुनजी इमारत हुई इहा जादूगर हो। कणिक जेका ईंदी मथां ईंदी ऐं हर शइ खीर मथां ईंदो, हर शइ पाणी खजी ईंदी, हुनखे वञिणो केॾा कोन पींदो। जान मोहम्मद तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही जेको आहे अछड़े थर वासी जान मोहम्मद जेको हिंगोरो, हिन जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणो हो त हीउ जेको शहर हो उहो सामी जो आहे जंहिंमें रहंदो हो, उहा निम 300 साल तक़रीबन 350 साल खां वधीक जेका पुराणी आहे उहा निम अञा ताईं बीठल आहे, मगर उते जेको शहर हो उहो मुकमल तबाह थी वियो। ऐं उते ई जेको शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जेको शहीद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो वेझो दोस्त हो, उहो जेको हुतां जेको विढ़ण लाइ उते विया हुआ, जेका जंग थी वई, उते जेको शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जी जेका आहे हिननि उते मज़ार बि ठाहे छॾी आहे। मगर मेन ॻाल्हि इहा आहे त हिन इलाइक़े जे अंदरि अॼु ताईं का बि मीडिया, कंहिं बि इलाइक़े जे हिन किथे बि का बि मीडिया न जो को माण्हू न वियो आहे, न ही इलाइक़ो को हाईलाइट थियो आहे। हिते सॼी सिंध जे अंदरि शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको वेझे में वेझो हूंदो हो, ऐं उन जो जेको आहे मक़बरो जेको आहे गिरोड़ शरीफ़ तालके सिंधड़ी में आहे। मगर जेको असां सिंध टीवी न्यूज़ जी टीम उते जेॾीमहिल वई त उते इहा मालूमात थी त शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी हिन जॻह ते शहीद थियो, जंहिंजो असल वाक़ियो जेको आहे उहो जेको जान मोहम्मद हिंगोरे पारां पेश कयो त शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी हिते आयो हो ऐं उन खां पोइ जेको सामी सां जेका जंग विढ़ी, जंहिं खां सामी खां जंग विढ़ण खां पोइ शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी शहीद थियण खां पोइ हीउ शहर जेको आहे जेको सामी जिते रहंदो उहो शहर जेको आहे उनखे बाहि लॻी वई, जंहिंजो अॼु ताईं का बि नालो निशान आहे। सिर्फ़ु उहा हिकिड़ी निम बीठल आहे, उन खां सवाइ कुझु बि कोन्हे। शहर मुकमल ख़तमु थियो। उतां जा माण्हू जेके लॾ पलाण करे हलिया विया, कुझु माण्हू जेके अञा ताईं उते रहनि था। उन टाइम ते जेको हिंगोरनि जो जेको खजियुनि जो बाग़ हो, मगर उहे खजियूं अॼु ईअं ई बीठल आहिनि। सिर्फ़ु उन्हनि में को बि जेको खजी जा वण त बीठल आहिनि, मगर को बि फसल वसल नथो लहे। सिर्फ़ु उहे निशानियूं आहिनि जेके 100 सालनि जूं जेके तारीख़ी शयूं आहिनि उहे उते निशानियूं आहिनि। ऐं वारी जा जेके वारी जा ढिग ठहियल आहिनि उहे सिर्फ़ु आहिनि, बाक़ी त उते का शइ न रही आहे। सॼो शहर जेको आहे उहो खंडरात बणिजी वियो। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे मशहूरु कानूनदान ऐं पीपल्स पार्टी जो जेको अॻुवान आहे ज़फ़र लगारी। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। ज़फ़र लगारी साहिबु, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त हुकूमत पारां ॾुकारियल ॾे थर में त तरक़ियाती कमनि सां गॾु आरो प्लांट बि लॻाया आहिनि ऐं उन जे वेतर जेको आहे उन जे भेट में अछड़ो थर आहे, उहो सॼो बुनियादी सहूलियतुनि खां वांझायल आहे। उते माण्हू पीअण जे पाणी जे फुड़ेला बि परेशान आहिनि। अदा मुंहिंजी नज़र में त हिकु त हिनखे मीडिया एॾो हाईलाइट न कयो आहे अछड़े थर खे जेतिरो हुन ॿिए थर खे कयो आहे। उन जे करे बि तवजह ॾही हुकुमराननि जी न वेई आहे। ऐं ॿियो इहो आहे त इन जी ज़िम्मेवारी बि घणे में घणी फंक्शनल लीग ते आहे थी थिए जो हिकिड़ो त हीउ ज़िलो जेको सांगड़ आहे ऐं उन में बि खिपरो तालको, इहो वॾो सॼो सदाईं वाबस्ता रहियो आहे। पीर साहिब जी जमायत आहे उते तमामु वॾी अक्सरियत में, ऐं उते हमेशह यानी अॼु ताईं जो आउं तव्हांखे जॾहिं इलेक्शन जो रिकॉर्ड ॿुधायां प्री पार्टीशन खां पोइ अली गौर शाह राशदी तां MNA थियो आहे, हाजी ख़ुदा बख़्श राजड़ 2 दफ़ा MNA थियो आहे, पीर बख़्श जूणे जो हिकु दफ़ो थियो आहे, ग़ुलाम दस्तगीर राजड़ MNA थियो आहे, अब्दुल कुदूस राजड़ थियो आहे, साईं सदरुद्दीन शाह राशदी तां MNA थियो आहे। हींअर वञी ज़िमनी इलेक्शन में पीपल्स पार्टी पहिरियों भेरो यानी इन सांगड़ जी तारीख़ में पहिरियों भेरो उहा MNA थी आहे। उनखे ई 2-2.5 साल थिया आहिनि। त हाणे इन सॼे अरसे में इन्हनि सॼे टेन्यूअर में फंक्शनल लीग भरपूर नमूने सां बि इक़्तिदार में ईंदी रही आहे।
जाम सादिक खां वठी मुज़फ़र हुसैन शाह ताईं हुननि जा वज़ीर आला ताईं बि रहिया आहिनि, लेकिन हिननि 1 रुपयो बि उते ख़र्चु न कयो आहे। अछड़ो थर बिल्कुलु ओहिड़ो आहे जहिड़ो हिन काइनात में जॾहिं वजूद में आयो हो उन साॻी शकिल में मौजूदु आहे। किथे बि तव्हांखे को पाणी जी सहूलियत न मिलंदी, तव्हांखे किथे तलाउ न मिलंदो, किथे तव्हांखे रोड न मिलंदो, का रस्तो न मिलंदो, बुनियादी सिहत मर्कज़ न मिलंदो, माण्हू मरी वञे त मरी वञे। त इहे सभु जेके तकलीफ़ूं उन्हनि में उन्हनि जी घणे में घणी तव्हांखे ज़िम्मेवार मुंहिंजी नज़र में फंक्शनल लीग आहे, जेका पोयनि जो 50 सालनि खां इन अछड़े थर जे वोटनि ते इलेक्ट थींदी रही आहे। मतिलबु बकौल तव्हांजे अछड़े थर फेलिक जो त गढ़ आहे, छा उते जे माण्हुनि ते छा को एॾो वॾो प्रेशर आहे जो असां अछड़े थर जो सॼो दौरो कयो, केर बि माण्हू जेको ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, छा सबबु आहे? साईं, ॻाल्हि हीअ आहे त पीर साईं पागारो मौजूदु आहे या जेको मरहूम शाह मर्दान शाह, इहे अज़ीमुल मर्तबत शख़्सियतूं आहिनि। उन्हनि कॾहिं बि इहो कोन सोचियो हूंदो त असांजे माण्हुनि ताईं सहूलियतूं न पहुचनि। ऐं छा आहे त हिते इन जमायत जे बुनियादनि ते जेको ही MNA थियनि था, उन्हनि खां जॾहिं उते जो जमायती वीचारो डिॼंदे डिॼंदे बि का सहूलियत जी घुर थो करे त उहे चवनि था त बाबा पीर साहिब पघारे खां वञी वठो। ऐं पोइ इहे माण्हू जेके आहिनि से रुॻो पंहिंजा पेट भरण में पूरा आहिनि, करोड़पति मां अरबपति थींदा पिया वञनि। हिननि माण्हुनि ई इन्हनि खे महरूमियुनि जो शिकार बनायो आहे। पंहिंजनि ई माण्हुनि खे, पंहिंजनि ई ज़ात भाइनि खे, पंहिंजनि ई जमायतियुनि खे हिननि माण्हुनि जो वॾो किरदारु आहे इन में। पर छा हिन वक़्तु त पहिरीं त हमेशह फंक्शन लीग जी हुकूमत में रही आहे, हमेशह इहे हुकूमत में रहिया आहिनि, हिन वक़्तु जेको आहे MNA शाज़िया अता मरी आहे, ऐं छा भला पीपल्स पार्टी वारा उन इलाइक़नि जे अंदरि छा सहूलियतूं नथा ॾेई सघनि जिन जी हींअर त सिंध हुकूमत में पीपल्स पार्टी जी आहे? असां शाज़िया मरी खे इन ज़िमनी इलेक्शन में 2-2.5 साल थिया आहिनि त हू सम्झो त थी आहे MNA। हाणे MNA खे हिकिड़े खे फंड 2-3 करोड़ रुपया जेके हुनखे मिलनि था उहे त हुन उते यूटिलाइज़ कया आहिनि। स्पेशली सिंध हुकूमत खां हुन फंड वठी बि रोड रस्ता ठाहिराया आहिनि। खिपरे शहर जी जेका हालत हुई सा बाक़ाइदे मुंहंनि जो दड़ो थिए पई, उन खे वरी साहु पटरायो आहे उन शहर खे। उन खां सवाइ खिपरे या मीरपुखास रोड खे ठाहिराइणु या इहे जेके बि हुन पंहिंजे हुनजो वॾो एरियो आहे, वॾो रुॻो अछड़ो थर कोन्हे, त उन में हू हिकिड़ी MNA जेको जेतिरो पार्टिसिपेट करे सघी आहे पंहिंजनि 2 सालनि जे अरसे में उहो हुन कयो आहे। पर पोयनि 50 सालनि जी जेका महरूमी ऐं 50 सालनि जी जेका ज़्यादतियूं जेके थियल आहिनि उहे के मिंटनि में साईं धोपबियूं कोन। इन्हनि लाइ मुस्तक़िल हिकिड़ी तवजो ॾियणी पवंदी ऐं इनशाअल्लाह असांजी हुकूमत इनशाअल्लाह ताला हींअर जेको असांजा पैकेज जेके बि हींअर आया आहिनि या हींअर तरक़ियाती कमनि लाइ जेके 200 अरब रुपया जारी थिया आहिनि, इन्हनि में अछड़ो थर बि यकीननि शामिल आहे। ज़फ़र लगारी साहब, असीं तव्हांखे उहे फुटेज ॾेखारियूं जिते शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी सामी सां जंग कंदे शहीद थियो, उन जी शायदि अॼु ताईं कंहिंखे ख़बर बि न हुजे, का कंहिं बि उनखे मीडिया हाईलाइट न कयो आहे। ऐं हिन वक़्तु जेको तव्हांजो वेझो दोस्त आहे सरदार अली शाह इहो सकाफ़त जो वज़ीर थियो आहे, ऐं छा भला तव्हां पीपल्स पार्टी वारा उते शहीद जी मज़ार ते अहिड़ी का यादाश्त ठाहींदव या अहिड़ो को जी काऊ जो दड़ो आहे जेके इहे यादगिरी शयूं आहिनि उहो शहर तबाह थियल अहिड़ी का शइ ठाहींदव जीअं सिहा उते वञी घुमी सघनि? साईं, पीपल्स पार्टी जे चेयरमैन साहिबु जनाब बिलावल भुट्टो साहिबु हींअर नौजवाननि ते मुश्तमिल जेका कैबिनेट आंदी आहे उन में सकाफ़त खातो सोचे सम्झी साईं सरदार शाह जे हवाले कयो वियो आहे, छाकाणि त हुनजो इन कुड़म क़बीले सां सिंध जी सकाफ़त सां वास्तो आहे ऐं हू हिन सिंध जे अंग अंग सां मुहबत कंदड़ माण्हू आहे, नौजवान माण्हू आहे, हिमत भरियो नौजवान माण्हू आहे। असां हुनखे असांजी ज़रूरत इहा आहे त असां हुनखे पॉइंट आउट कयूं। जीअं अॼु तव्हां नई ॻाल्हि कई आहे जेका मूंखे मालूम न हुई त शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी साहिबु उते शहीद थियो या उते जो शहर पूरो जलायो वियो, त वाक़ई आउं इहा पॉइंट आउट कंदुसि साईं वटि त इन ते रिसर्च थियणु खपे। अगरि को अहिड़ो माॻ आहे त उहो सकाफ़त खातो उन खे पंहिंजो टेक ओवर करे। ज़फ़र लगारी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हीअ ज़फ़र लगारी आहे, तव्हां वीचार ॿुधायो था। हिननि जो इहो चवणु आहे त हमेशह जेका फंक्शनल मुस्लिम लीग उतां ई खां सीटूं खयूं आहिनि, छाजे करे त अछड़ो थर फंक्शनल मुस्लिम लीग जो गढ़ सॾायो थो वञे ऐं ख़ासि तौर ते पीर साहिब पागारे जी जमायत जेका उते वधि खां वधि उन्हनि जी अक्सरियत आहे। असां जंहिं वक़्तु अछड़े थर जे दौरे ते वियासीं त असांखे इहा मालूमात मिली त
हुसैन हिंगोर जे तरफ़ां त हिते हिकिड़ो जेको आहे शहीद अब्दुल रहीम किरोड़ी भई हिते शहीद थियो, हिते जंग थी, उहो शहर तबाह थियो, जंहिंजा असीं तव्हांखे शहर जा फुटेज ॾसूं था। ऐं जंहिं सामी सां झगड़ो थियो उन सामी जेको हिन निम जे भर में जेको क़दीमी हिकिड़ी निम आहे उहा बि असीं पंहिंजे नाज़रीन खे ॾसूं था। उन खां अलावा शहीद जेका उते जेका मज़ार ठही वई आहे ऐं जंहिं कंडी जे हेठां वेठो उहो बि असीं तव्हांखे फुटेजनि ज़रिए इहे असीं हाईलाइट करियूं था। बकौल ज़फ़र लगारी जे त फंक्शन लीग जो उहो त गॾु रहियो आहे, मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त उते जा माण्हुनि सां जेके मसइलनि मुतलिक़ ॻाल्हाइजे तो उते जा माण्हू एॾा ख़ौफ़ ज़ितान, एतिरो हुननि खे को डपु आहे जो माण्हू ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि। सिर्फ़ु इहो ॿुधाइनि था त फ़िलहालु असांखे सहूलियत का कोन्हे, हॉस्पिटलूं कोन्हनि, स्कूलूं कोन्हनि, रोड रस्ता कोन्हनि, मगर कंहिं लाइ बि किथे बि जेको आहे मीडिया ते अगरि ॻाल्हाइजे तो ॻाल्हाइण लाइ तयारु न हूंदा आहिनि। छाजे करे हुननि जो उते जे रवासियुनि जो इहो चवणो त असां जेकॾहिं ॻाल्हायूं था असांजा या हथ बंद था कया वञनि या असांखे जेको राज बिरादरी मां कढियो थो वञे। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु जेको मौजूदु आहे लौंग राजड़ जेको अछड़े थर वासी आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुनजो छा चवणु आहे। लौंग, असांखे तव्हां ॿुधाइजो त हीअ अछड़े थर जो कहिड़ो इलाइक़ो आहे, हिते जा जेके बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि? सर, ये खिपरो का 65 किलोमीटर आहे। शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी ही जेको ॻोठु आहे इहो, हिन में तहलको आहे चूंडको, ज़िलो खैरपुर, यूनियन काउंसिल कोट जुबो। हिते असां वटि पाणी जी का बि सहूलियत कोन्हे, रस्ते जी का बि सहूलियत कोन्हे आहे। तमामु ॾुकार या का अहिड़ी बीमारी सीमारी थींदी आहे असां वटि त उन्हनि जे लाइ असांजे लाइ काफ़ी तकलीफ़ थींदी आहे, असांजे लाइ काफ़ी मसइला थींदा आहिनि। मेन मसइलो असां वटि रोड रस्ते जो आहे। हिते को हुकूमत जो को नुमाइंदो माण्हू कोन ईंदो आहे, हिते का असांखे सहूलियत कोन्हे का। वॾी असां सां हिते वॾी तकलीफ़ हूंदी आहे। को बि माण्हू बीमार थींदो आहे त 65 किलोमीटर, न फ़ोन जी सहूलियत आहे, न रोड जी सहूलियत आहे, का बि सहूलियत असांखे कोन्हे का। इन जे लाइ जेके वस वारा आहिनि उन्हनि खे असीं अपील था करियूं त हिते रोड जी या अस्पताल जी का असां सहूलियत कई वञे। असांखे त ॿुधाइजो त हिते जो जेको आहे असां पाण इहो ॾिठो आहे त का बि सहूलियत कोन्हे, न रोड आहे, न रस्तो आहे, न स्कूल आहे। हिते जे माण्हुनि जो रोज़गार जो ज़रियो छा आहे? साईं, माल ते आहे। जेको ॾुकार पइजी थो वञे त पोइ माल मरी थो वञे, को माल लाइ चारो कोन्हे, को माल जी का सहूलियत कोन्हे, को रोड कोन्हे, को स्कूल कोन्हे, को अस्पताल कोन्हे, असांखे का बि सहूलियत कोन्हे हिते। न रोड जी आहे, न बीमार थींदो आहे हितां खां 65 किलोमीटर खणी वेंदा आहियूं मरीज़ जेको आहे, उनखे को बि रस्तो कोन्हे, को सवारी जी बंदोबस्तु कोन्हे, को स्कूल कोन्हे, को अस्पताल कोन्हे का। छा इलेक्शन जे टाइम ते तव्हां खां नुमाइंदा वोट वठणु ईंदा आहिनि, उन खां पोइ अचनि था या ईंदा ई कोन्हनि? MP MN साईं अचनि था, जंहिं वोट वठणु ईंदा आहिनि उन हितां चूंडजी वेंदा आहिनि। खैरपुर जा आहिनि के काफ़ी मुख़्तलिफ़ ज़ातियूं आहिनि। हाणे उन्हनि में जेके अचनि था ख़ाली वोट वठणु अचनि था, वरी वापसि असां उन्हनि खे ॾिसूं बि कोन था, उन्हनि जी शिकिल कोन था ॾिसूं त कहिड़ा न, असां उन्हनि खे सुञाणे बि कोन था सघूं। जेके हिते असांखे अची असांजे लाइ सहूलियत थी पंहिंजी जॻह ते, पर हिते असांखे का शइ ॾिसण लाइ कोन्हे, असां हाल अहिवाल वठण जे लाइ कोन था अचनि। छा को अहिड़ो इलाइक़ो आहे जिते हुकूमत जे तरफ़ां अछड़े थर में को कमु करायो वियो हुजे? को कुझु बि कोन्हे, का सहूलियत कोन्हे, न प्लान ठहियो आहे, न रोड जो को रस्तो या का बि असां वटि हिते सहूलियत कोन्हे। तइलीम जी छा सूरत आहे बरा, उते जेके ॿार वग़ैरह पढ़नि था या न? साईं, वञी कोन था सघनि, हिते को स्कूल ई कोन्हे, का अस्पताल या का सहूलियत ई कोन्हे जेको वञनि स्कूल में। केतिरी अछड़े थर जी आबादी आहे ऐं किथां खां शुरू थिए थो? हिते साईं हज़ारनि में आहे। हितां खां जेको चूंडके खां करे हेॾां खिपरो या सांगड़, इन्हनि जो जेको विच आहे उते का बि सहूलियत कोन्हे का। बसि किथे बि तव्हां आया हूंदव या का रोड जी सहूलियत कान्हे कुझु। हिते जे माण्हुनि जो गुज़र सिर्फ़ु माल ते आहे या ॿियो को अहिड़ो हिननि जो रोज़गार जो ज़रियो आहे? ॿियो को कारोबार कोन्हे सर, माल ते ई हिते कारोबार आहे जेको। ॿियो को हिते वसंदी वारो इलाइक़ो ई कोन्हे जेको या को रोज़गार या का नौकिरी या कुझु बि कोन्हे हिते, बसि माल ते। अक्सर असां इहो ॾिठो आहे त हिते जेको जेकिन इलाइक़नि में असां उते माण्हुनि खां बि ॿुधोसीं ऐं असां इहो ॾिठो आहे त पाणी जी बिल्कुलु अणाट आहे, ऐं जेके सियाह घुमण लाइ अचनि था या ॿिया माण्हू अचनि था के खूह आहिनि या चंद खूह आहिनि बसि। ॻोठाणनि पाणी ॻोठाणा जेका आहिनि पंहिंजी मन त पाण ठाहिया आहिनि। उहो पाणी बि जेॾीमहिल बारिश पवंदी आहे या ईअं त पाणी जी सहूलियत हूंदी आहे, न त पाणी सुकी थो वञे सर, जरी ख़तमु थी थो वञे, का बि हिते पाणी जी बि सहूलियत कोन्हे का। तव्हां ॾिसंदव हिते वेरान मुल्क लॻो पियो आहे, सभु वेरान आहे, पाणी बि कोन्हे को, का सहूलियत कोन्हे का। लौंग, तव्हांजी वॾी महिरबानी।
नाज़रीन, ही लहुंग जेको आहे अछड़े थर वासी आहे, हुन जा तव्हां वीचार ॿुधा। हिन चयो त जेके अछड़े थर जी आबादी त आहे, मगर उते असां वटि को बि स्कूल कोन्हे, न ई को उते तइलीम पिराइजे थी। हुकूमत पारां तइलीम जे सुधारे ऐं सिहत जे सुधारे लाइ वॾियूं दावाऊं त कयूं वञनि थियूं, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ बि इलाइक़ा आहिनि जिते न तइलीम आहे, न सिहत जी सहूलियत आहे, न रोड रस्ता आहिनि। सॼो अछड़ो थर जेको बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको मौजूदु आहे समाजी अॻुवान हाकुम अली अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुनजो छा चवणु आहे। हाकुम अली, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त अछड़े तर में सिर्फ़ु वारी उॾामी रही आहे, छा सबबु आहे जो हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि जो को ध्यानु हिते आहे या न? हिते साईं सहूलियत का बि कोन्हे, रोड जी सहूलियत कोन्हे, अस्पताल जी कोन्हे, माल जेको आहे हिते माण्हुनि जो गुज़ारो आहे। जे बरसाति नथी पवे त उहो माल बि मरी थो वञे, माण्हू बि पाणीअ जे करे रस्ते में हलंदे हलंदे मरी था वञनि। पाणीअ जी सहूलियत कोन्हे, रोड जी कोन्हे, अस्पताल जी कोन्हे। ऐं हिन पासे जीअं तेलके में छाछड़े वारे साइड ते, इन साइड ते सहूलियतूं आहिनि, हीअ साईं नो गो एरिया लॻो पिया, हिते माना का बि सहूलियत कोन्हे। हिन इलाइक़े खे भला कहिड़ा कहिड़ा भर पासे वारा इलाइक़ा लॻनि था? साईं ॻोठ त नंढा नंढा आहिनि पंहिंजे हिसाब सां, पर परे परे ताईं आहिनि, सहूलियत का बि कोन्हे। जीअं उमरकोट साइड ते, परी साइड ते, छाछड़े साइड ते इन पासे सहूलियतूं आहिनि, रोड आहिनि। हिते को रोड कोन्हे, का बि सहूलियत कोन्हे। भला को माण्हू बीमार वग़ैरह थिए या ॿियो कहिड़ो मसइलो थिए, पोइ कन्वेंस जो छा मसइलो आहे? कन्वेंस असां त हिन इलाइक़े जे अंदरि कोन ॾिठी आहे। हिते साईं रस्ते जे करे कई माण्हू रस्तनि में मरी विया। रस्ते जे अंदरि जेको अस्पताल ते पहुचंदे रस्ते में दम ॾेई विया। कई माण्हू जेके बीमारी अंदरि मरी था वञनि, उहे अस्पताल ते पहुची कोन सघनि। फ़ोन जी सहूलियत कोन्हे, गाॾीअ जी सहूलियत कोन्हे, हुनजे करे जानवरनि जी ज़िंदगी गुज़ारीनि पिया हिते माण्हू साईं, जानवरनि जी ज़िंदगी गुज़ारीनि। हिते भला अक्सरियत कहिड़ी सियासी पार्टी जी आहे जेके नुमाइंदा चूंडिजी वञनि था, उन खां पोइ हिननि इलाइक़नि खे ईअं नज़र अंदाज़ था करे त छॾनि, ईअं लॻे थो हिते को माण्हू ई नथो रहे? पार्टी साईं अक्सरियत पंहिंजे हिसाब सां पहिरीं फंक्शनिंग जी, हींअर फंक्शनिंग जी कोन्हे। हींअर PP जी गवर्नमेंट आहे, सहूलियत का बि कोन्हे। पार्टी कहिड़ी बि हुजे साईं, हिते सहूलियत कोन्हे। कहिड़ी पार्टी जी हुजे, वोट वठी वञनि था, बाक़ी हिते मिले कुझु कोन थो ग़रीबनि खे। पर थरपारकर ज़िले में जीअं हींअर ताज़ियूं बरसातूं आयल आहिनि, उते बाजरी थींदी आहे, मकई थींदी आहे, ज्वार थींदी आहे, पर छा हिन तव्हांजे अछड़े थर जे इलाइक़े में को फसल वग़ैरह थिए थो या न? न साईं, हिते बाजरी कोन थी थिए, न बाजरी थी थिए, न ज्वार थी थिए, फसल को बि कोन थिए। हीउ गाह जेको थिए थो, साओ इहो माल खाए थो, हीउ फोग जेके आहिनि, हीउ सरनि, इहो माल खाए थो, इन में गुज़ारो थिए थो। वसे थो त थर न त बर, इहो साईं पाको हिते मशहूरु आहे। हींअर जेके ताज़ियूं बरसातूं आयूं आहिनि, हुन सां हिन इलाइक़े वारनि खे कहिड़ो फ़ाइदो रसंदो? हा साईं, हींअर फ़ाइदो आहे, हफ़्तो खनि थियो आहे जेके बारिशूं हलनि पियूं, इन मां जीअं फ़ाइदो थींदो, इहो थींदो वरी हफ़्ते खां पोइ गाह थींदो। इन में हींअर ज़मीन जेका आली आहे, हफ़्ते खां पोइ गाह थींदो, गाह खां पोइ माल खाईंदो, पोइ इन में फ़ाइदो थींदो। पर बरसाति खां पहिरीं भला हिते जो माल जो चारो वग़ैरह हो या न? बरसाति जे अॻु में साईं हिते माल मोह पिए, कई जानवर मरी विया रस्ते में, जेको आहे रस्तनि में त तव्हां ॾिठो हूंदो त जेके बि तक़रीबन वॾे में वॾो नुक़सानु थियो आहे, जानवर के गाह खां बिना मरी विया हलिया, ऐं माण्हू अस्पतालनि जे सहूलियत खां बग़ैर उहे मरी विया हलिया, पंहिंजे हिसाब सां पुॼी कोन सघिया। ज़ुल्म पियो हले साईं, जानवरनि जी ज़िंदगी गुज़ारणी पिया। माण्हू हाणे छा हिते, छा माण्हू न खाई सघियो, न पी सघियो, बसि वेठा आहिनि इहे। बकुल तव्हांजे हिते जे माण्हुनि जो रोज़गार जेको आहे जो ज़रियो चौपायो माल ते आहे, पर चौपाई माल जा डॉक्टर वग़ैरह अचंदा या उहे बि कोन पिया अचनि? न साईं, जानवरनि जो कोन्हे, जानवरनि जो डॉक्टर हिते साईं कोन्हे। माल जो माण्हू इंसान जो कोन थो मिले, जानवरनि जो किथां मिलंदो? जानवर त हुई मरनि पिया, पर माण्हू मरनि पिया साईं, बीमारी जे वेगे। बीमारी जे वेगे जेकॾहिं बरसाति नथी पए त बुखूं ॾिसियो, माण्हू रस्तनि में उञूं बुखूं ॾिसियो मरी था वञनि। को धणी साईं कोन्हे, को दाद फ़रियाद कोन्हे। हिते जे माण्हुनि जी कहिड़ी ज़िंदगी हूंदी जिन खे पीअण जे पाणी जी बि सहूलियत कोन्हे, का बि सहूलियत न आहे? साईं जानवरनि जी ज़िंदगी गुज़ारीनि पिया, का बि सहूलियत कोन्हे हिते, जानवरनि जी ज़िंदगी गुज़ारीनि पिया बिल्कुलु। जेको आहे हिते न रस्तो आहे, न अस्पताल आहे, न
कि पाणी सुठो साफ़ पीअण जो कोन्हे। हितां खां हिकिड़ो हिकिड़ो किलोमीटर परे वञी उहो पाणी भरे था अचनि। उहो बि हिकिड़ो जेको आणींदा मटको उन में जेको सॼे घर जा भाती हिकिड़ो हिकिड़ो गिलास पीअनि था। हिते अक्सर करे कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन में माण्हू मुब्तला आहिनि? हिते ताईं गैस्ट्रो तमामु डेंगू वायरस उहो बि हले पियो। गैस्ट्रो जेको आहे उन में जाम मरिया आहिनि माण्हू। गैस्ट्रो जेको अॻु में हले थो उन में बि जाम नुक़सान थिया आहिनि, जाम माण्हू जेके आहिनि उहा। हाकुम अली, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, इहे हाकुम अली जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो चवणो त हिते जेका गैस्ट्रो जी बीमारी आहे उहा तमामु वधी फैलियल आहे। छाजे करे त रोड रस्ता न हुअण जे करे माण्हू जेके रस्तनि ते मरियो था वञनि। हिननि जेको मेन मसइलो जेको आहे पीअण जे पाणी जी, उते बिल्कुलु अणाठ आहे। जिते खूह आहिनि उहे बिल्कुलु सुकी विया आहिनि। अगरि को माण्हू वञे थो किथां खां हितां खां अछड़े थर वञे थो या शहीद अब्दुर्रहीम किरोड़ी जी जेका उते जेका आहे शहादत वारी जाइ उते वञे थो त उते पीअण जे पाणी जी सहूलियत कोन्हे। रोड रस्ता बिल्कुलु आहिनि कोन। सॼो जेको आहे अछड़ो थर बुनियादी सहूलियतनि खां वांझियल आहे। अछड़ो थर जेको खेपरो खां शुरू वञी थिए थो, सांगड़ नारो तालको वेंदे खेरपुर वञी ख़तमु थिए थो। ॿाराड़ी में ईअं ई माण्हू रहनि पिया जीअं जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुकूमत पारां थरपारकर ज़िले जे अंदरि त जेका ॾुकारियल ॾे थर हो उते त वॾियूं कोशिशूं कयूं पिए, मगर शायदि हिते हुकूमत जी नज़र न पई पए। उते जे रवासियुनि जो हुकूमत सिंध खां या उतां खां जेका चूंडियल MNA शाज़िया मरी खां इहो मुतालबो हो त उते जेके आहिनि बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। उते जेके मेन जेके रोड रस्ता या ॿियूं शयूं ॾिनियूं वञनि त जीअं माण्हू उतां जेका ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारे सघनि। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवंर खे इजाज़त ॾींदा।